नौशेरा फिरोज में गुज़िरियल 2 महीननि खां लगातार बंद डायलिसिस सेंटर ॿीहर खुली वियो। DHO डॉक्टर निसार अब्बासी डायलिसिस सेंटर जो दौरो करण बाद ॿुधायो त चार्ज मिलण ऐं वठण बाद खेसि ख़बर पई त डायलिसिस सेंटर केतिरे अरसे खां बंदि पयल आहे, जंहिं ते हुन तुरत उपाउ वरिता। हुन चयो त खेसि ख़ुशी आहे त डायलिसिस सेंटर खुली हितां जे रहवासियुनि जी ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे। DHO डॉक्टर निसार अब्बास चयो त ॿियनि अस्पतालुनि में वियल मरीज़ वापसि अची पंहिंजे इलाइक़े जे डायलिसिस सेंटर में फ़ाइदो वठनि, जेको जदीद आहे। मां सम्झां थो असांजे नौशहरे जे माण्हुनि जे लाइ, ओसे पासे जे माण्हुनि जे लाइ वॾी शइ आहे। ऐं हीअ जेके असां वटि हिन महिल मशीनूं इंस्टॉल थियूं आहिनि, हीअ अल्ट्रा मॉडर्न मशीनूं जेका जेके बहितरीन खां बहितरीन डायलिसिस सेंटर्स आहिनि उन्हनि खां घटि न आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।